भजन कहिड़ा मसला आहिनि बीड़े चांडे में? अदा मेन मसला काफ़ी घणा आहिनि। बहरहाल हाणे क़ब्रिस्तान ते बीठा आहियूं, तव्हांखे रिकॉर्डिंग उहो करायूं पिया त क़ब्रिस्तान जे हवाले सां तव्हां ॾिसो चारों तरफ़ ज़मीनूं आहिनि आबाद, पर उहे आबाद ज़मीनुनि उहे ज़ाहिरी ॻाल्हि आहे ट्रैक्टर जेके हर का आहिनि था त उन सां गॾोगॾु हिन ते कब्ज़ो बि थींदो थो वञे, हिन खे चौधीवारी कोन्हे। जेकॾहिं हिन ते कुता ॿिला भलाऊं जेके अचनि थियूं या इवन ॻोढ़े जेको माल वग़ैरह हुआ मालबंद माण्हू उहे बि काए था अचनि त बेरमती क़बरुनि जी थिए थी। तव्हां ॾिसी सघो था त चारों तरफ़ हिन खे दीवार कोन्हे। शहरनि में अज़ खुदि दीवारूं हूंदियूं आहिनि। बहरहाल असां वटि जेको आहे यूनियन काउंसिल बीड़ो चांडियो आहे उहो पाकिस्तान ठहण खां अॻु जो आहे, काफ़ी 100 साल। उन जे बावजूदि हिते जेकॾहिं बिजली आहे त 50 साल आहे कन्फर्म बिजली कोन्हे। बहरहाल ॿी ॻाल्हि इहा आहे जेकॾहिं असां वटि सरकारी अस्पताल आहे बि सही त उनजी OPD आहे, मां थो सम्झां तालके लाड़काणे ॿाहिरि जे हवाले सां पहिरियों नंबर हूंदी, छो हुते OPD जो तादाद 500-600 रोज़ाना जी बुनियाद जेके पेशेंट वग़ैरह अचनि था। इहा मां गवर्नमेंट गुज़ारिश कयो त कम से कम उनखे अपग्रेड करे उन ते का सहूलियत फ़राहम कई वञे जेको 24 कलाक डॉक्टर हुते अवेलेबल हुजनि। हिन वक़्तु 24 कलाक अवेलेबल न आहे, जेकॾहिं आहे बि सही त का लेडी आहे उन वटि जेकॾहिं एमरजेंसी का थिए बि सही त कम से कम उते ट्रीटमेंट त थी वञे। पर हिते वरी ॿियो नओं बहरान वरी असां वटि पैदा थियो आहे बीड़ो चांडियो में गैस जो। हाणे गैस पूरी दुनिया में सही नमूने हले थी, हलो चलो ठीकु आहे, हिकिड़ी कुदरती आहे जेतिरो आहे। बहरहाल हाणे साल ॾेढ खां पोइ हाणे अची फुक़दान थियो आहे बीड़े चांडे में। हर मुसीबत बीड़े चांडे में आहे। असां ईअं था सम्झूं त मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं पाकिस्तान बीड़ो चांडियो हुजे हा त उहे एतिरियूं बदहालियूं ऐं इहा न हुजे हा। बहरहाल असां ईअं था सम्झूं कोई पाकिस्तान में न आहे बीड़ो चांडियो, जिन को इंडिया जे बॉर्डर ते असां आहियूं, जो असां एतिरो माटल माहौल शुरू कयो वियो आहे। सफ़ाई सुथराई या जेको ड्रेनेज आहे उनजो निज़ाम कीअं आहे? को नाले जी डीसिल्टिंग या को आहे? अदा डीसिल्टिंग कुझु बि कोन्हे नाले जी। नाला जेकॾहिं हे ठेकेदार ठाहे विया आहिनि त उनखे ॾिसो न त जेके असांजो पहिरियां चलो ठीकु आहे नाली जेका हुई ओवरफ्लो रोड ते थिए पई उहा असांजे लाइ बहितर हुई ओवरफ्लो जी सूरत में। इन जे करे बहितर हुई जो हू घरनि जी तरफ़ त पाणी न पियो वञे। जेकॾहिं हिन नालो ठाहियो आहे त उनखे ठीकु माना में बंदि न कयो वियो आहे। उहो साॻियो जंहिं त नालो जीअं रोड खां आहे ॿिन्ही पासनि खां त उहो दुकाननि में ऐं घरनि में पाणी उहो वञे थो। उहो साॻा ई घर ऐं दुकान नाले जी जेके भरिसां ठहियल आहिनि उहे किरी था पवनि। इन जो त नुक़सानु आहे, इहो त असांजे फ़ाइदे में त न थियो। ठीकु। ऐं ॿियो पंहिंजो रोड रस्ता जो कीअं आहे? जेको लिंक रोड आहे इन ते ऐं जेके हिते ॿिए जेके घणी मसइला आहिनि बुनियादी अलाह साईं तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾिए साफ़ बिरादरी खे जेको तव्हां असांजो अची आवाज़ु बणिजो था ऐं आला अहवान ते तव्हां पहुचा था, तव्हांजी वॾी महिरबानी आहे भाउ मुंहिंजा। असांखे बीड़ो चांडियो जेकॾहिं हीउ रोड ठहियो आहे त असांखे डबल रोड जी ज़रूरत आहे। कंबर टू लाड़काणा टू कंबर डबल रोड, हिते सिंगल रोड आहे। सिंगल रोड जे हवाले सां जेकॾहिं कुझु बि हिते तूतड़ वग़ैरह जे ट्रैक्टर वञनि था या को पलाल जी सूरत में या वॾी बस वञे थी पैसेंजर वारी, का टायर पंचर थी थो पवे त पोइ घंटनि जा घंटा जेके वीचारा शदाद कोट ताईं हीउ सफ़र रोड करे थो। हाणे लाड़काणे खां हिन रोड सां लाड़काणा टू कंबर रोड सां शदाद कोट ताईं माना बसि ॿिनि सूबनि में आहे, सिंध ऐं बलूचिस्तान जी ट्रैफ़िक आहे हिन रोड ते। पर उन बावजूदि असांखे का बि सहूलियत कोन्हे। असांजी इहो मुतालबा गवर्नमेंट खे त कंबर लाड़काणा टू कंबर रोड डबल कयो वञे, जंहिंमें घणे खां घणा माण्हू जेके सफ़र था कनि उन्हनि खे मुश्किलात पेश न अचे। नाज़रीन असां सां गॾु मौजूदु आहे लाड़काणो शहरी इतादो अॻवान न्याज़ हुसैन अबड़ो साहिबु। उन सां ॻाल्हाईंदासीं त उनजो इन हवाले सां छा चवणु आहे। साईं न्याज़ साहिबु वॾी महिरबानी तव्हांजी टाइम ॾियण जी। न्याज़ साहिबु हज़ारे आबादी वारो पंहिंजे यूनियन काउंसिल आहे बीड़ो चांडियो, इन जा जेके माण्हुनि सां असां प्रोग्राम कयो आहे त माण्हू चवनि पिया त असां वटि का बुनियादी सहूलियत कोन्हे ऐं न ई रोड रस्ता आहिनि ऐं बिजली आहे सालनि खां न आहे ऐं उन्हनि जा बिल बि अचनि था। इन हवाले सां तव्हां छा चओ? जेतिरे क़दुरु बीड़े चांडे जो मसइलो आहे त इहे जेके माण्हू दाहूं कूकूं कनि था इहा हक़ीक़त मबनी आहे। बीड़ो चांडियो लाड़काणे जी पर्सगिदाई में लाड़काणे खां 8 किलोमीटर असां खां परे आहे। शहर जी आबादी ऐं लाड़काणे बीड़े चांडे आबादी तक़रीबन गॾिजी वई आहे। अहिड़े जदीद दौर में जिते दुनिया अलाए केतिरी तरक़ी करे चुकी आहे, सिर्फ़ु साइंस साह माण्हू नथी विझी सघे, ॿी बाक़ी साइंस हर क़िस्म जी तरक़ी कई आहे। पर अफ़सोस इहो थींदो आहे त असांजे मुल्क में ख़ासि करे सिंध में, वरी सिंध खां पोइ ॾिसिजे त ख़ासि करे लाड़काणे में जेतो जा हितां हुकुमरान आहिनि दावेदार आहिनि, उनजो शहर हर बुनियादी सहूलियत खां पोइ ते आहे। माण्हुनि खे न बुनियादी सहूलियतूं थियनि थियूं, न माण्हुनि जूं बुनियादी घुरिजूं पूरी थियनि थियूं, न तव्हां ॾिसंदो एजुकेशन सही आहे, न तुंहिंजो हेल्थ जो जेको आहे सो प्रोग्राम सही आहे। बीड़े चांडे जो तालुक आहे त 3 सालनि खां जेका मुंहिंजे नॉलेज में आहे त 3 सालनि खां उते बिजली जो बहरान आहे। बहरान न पर बिजली आहे ई कोन। बिजली 3 सालनि खां पोइ हिकिड़ो बल्ब बि न वापराए तरफ़ो न भरियो आहे। इहा हालत आहे। जेकॾहिं ईअं हुजे हिकिड़ी तक़रीबन 700 घर 800 घर उते आहिनि, तक़रीबन आबादी बि 10-15 हज़ार उतां जी थींदी। 10-15 हज़ार जी आबादी 3 सालनि खां बिजली जी कहिड़ी ज़रूरत न आहे। अॼुकल्ह हर शइ बिजली ते थिए थी। तो हितां जो हुकुमरान वोटनि जे लाइ त दावा वॾियूं था कनि, पर जॾहिं
बुनियादी ज़रूरतूं सहूलियतुनि जी ऐं इंसानी हमदर्दी जूं ॻाल्हियूं थियनि थियूं, शहरनि जी तरक़ी ऐं ख़ुशहाली जी ॻाल्हियूं थियनि थियूं, त पोइ उते हिननि जा अंधा गूंगा ॿोड़ा ऐं टुंडा मंडा लॻा वेठा आहिनि। सो इन हवाले सां मां एतिरो चवंदुसि त ॿीड़ो चांडे जी तव्हां ॾिसो न उते हेल्थ जो को अहिड़ो सेंटर, न उते को एजुकेशन जो को अहिड़ो को स्कूल आहिनि, पर उहा उते स्कूलनि में बि बुनियादी सहूलियतूं कोन्हनि, ख़ासि तौर ते बिजली जो बहिरान। ऐं उनखां अलावा तव्हां जेका इंक्रोचमेंट रेलवे वारनि कई, हाणे उते बि इहा थी त हिकिड़ी माना ॿी अखियाई वारो हिकिड़ो सिलसिलो हुयो। हिकिड़ा दुकान मेन रोड ते नथा आहिनि, 62 माण्हुनि जा उते अञा साबित बीठा आहिनि। जेकॾहिं अहिड़े क़िस्म जो रस्म रवाज पई त हिकिड़े पसंदि नापसंदि जी बुनियाद ते हिकिड़े माण्हू खे तव्हां ज़रब जो बेरोज़गार कयो, हिकिड़े माण्हू जो दुकान उते अञा ताणी उते बीठा आहिनि, ॿियनि खे सहूलियतूं दुकान जूं पटु करे छॾियऊं, उन माण्हुनि खे बेरोज़गार कयो अथऊं। इहो किथां जो इंसाफ़ आहे, किथां जो कानून आहे? जेकॾहिं कंहिं इंक्रोचमेंट जो आहे तालिक त सभ सां बराबरी वारो हिकिड़ो रवैयो हुजणु खपे। इंक्रोचमेंट सभई चवंदा त पोइ कॾहिं बासर हुजे या हिकिड़ो कमज़ोर माण्हू हुजे या हिकिड़ो मज़लूम माण्हू हुजे, ज़ालिम मज़लूम खे पोइ उन में हिकु सिफ़ में आणणु खपे। जेकॾहिं ईअं थींदो त पोइ मां सम्झां थो त माण्हुनि में हिकिड़ी अफ़रा तफ़री पैदा थींदी, माण्हुनि में बेचैनी पैदा थींदी, या बेचैनी जेको नफ़रतूं वधाईंदी। नफ़रत वधण खां पोइ इहो थींदो आहे त माण्हू रोड रस्ते ते ईंदा, पोइ बदनज़ीमी थींदी ऐं जेको आहे सो रोड ब्लॉक थींदा, माण्हू हुकूमतुनि जे ख़िलाफ़ बि ॻाल्हाईंदा, पोइ माण्हू पंहिंजे वस में न हूंदा। माण्हुनि जा जेकॾहिं बुनियादी मसइला हल थींदा त माण्हू पंहिंजे वस में न हूंदा। नाज़रीन, अवां ॿीड़ो चांडे जा जेके रहवासी आहे उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणु हो त 4-5 सालनि खां जेको आहे उहा बिजली न आहे ऐं बिजली त असां इस्तेमालु नथा कयूं, पोइ बि वापडा जूं नाइंसाफ़ियूं आहिनि ऐं उन जूं नाइंसाफ़ियुनि जे करे जेके बिल आहिनि उहे वापडा असांखे हर महीने 5 खां 6 हज़ार रुपया उन्हनि तरफ़ां बिल बि अचे पोइ जेको असां बिजली इस्तेमालु न पिया कयूं, पोइ बि बेगुनाह असां सां इहे नाइंसाफ़ियूं कयूं पियूं वञनि। ऐं वधीक उन्हनि जो चवणो हो त जेको ड्रेनेज आहे उहो ड्रेनेज जो बि ॿीड़े चांडे जो जेको ड्रेनेज आहे उहो बि ड्रेनेज मुकमल तौर ते तबाह आहे ऐं जेको ड्रेनेज आहे उहो घरनि खां मथे आहे। जॾहिं ड्रेनेज जो जेको पाणी आहे उहो ॿाहिरि निकिरे पोइ त घरनि में अंदरि पाणी जेको आहे उहो दाख़िल पोइ थिए। वधीक ॿीड़े चांडे जा जेके रहवासी आहिनि उन्हनि जो इहो बि चवणो हो त इस्पताल त आहे पर इस्पताल में का बि सहूलियत कोन्हे। हज़ारनि जी आबादी वारो ही इलाइक़ो आहे, हज़ारे माण्हू रहनि था, पर इन इलाइक़े में जेकी एम्बुलेंस आहे उहा एम्बुलेंस जी बि सहूलियत न आहे। वधीक तव्हांजे रहवासियुनि जो चवणो हो त जेकॾहिं कब्रिस्तान जी ॻाल्हि कजे त कब्रिस्तान त आहे पर उनखे चौधी वारी न लाहे, जंहिंजे करे माण्हू जेके आहिनि उहे उते कब्ज़े करण जी बि कोशिशि कनि पिया। ऐं वधीक उन्हनि जो इहो चवणो हो त इलाइक़े वासियुनि जो, ॿीड़ो चांडे जा जेके रहवासी आहे, वधीक उन्हनि जो इहो चवणो हो त जेकी सफ़ाई सुथराई आहे उते हिते केतिरनि ई सालनि खां जेको आहे सफ़ाई सुथराईअ जो जेको अमलो आहे उहो न आयो आहे ऐं घिटीअ में जेके आहिनि गंदगीअ जा ढेर आहिनि। ऐं नौजवान इतिहाद जा जेके अॻुवान हो तव्हां उन जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो चवणो हो त जेके केतिरा ई दफ़ा जेके MP MNAs हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि, असां उन्हनि ॾे विया आहियूं, उन्हनि जे दरनि ते विया आहियूं। हिकु त उहे मिलनि न पिया, जेकॾहिं मिलनि पिया त उहे पंहिंजो ठला आसरा पिया ॾियनि त तव्हांजा जेके मसइला आहिनि उहे हल कया वेंदा। वधीक नौजवान इतिहाद जे अॻुवान जूं तव्हां ॻाल्हियूं ॿुधियूं त उनजो इहो बि चवणो हो त जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे अचनि था पिया इलेक्शन खां अॻु में, पर इलेक्शन खां अॻु में जेके वाइदा करे पिया ॾियनि उहे इलेक्शन खटण खां पोइ वरी ॿीहर पंहिंजे तक में न पिया अचनि ऐं उनखां पोइ जेके मसइला आहिनि उहे असांजा जेके मसइला आहिनि जेके उन्हनि जे ॾाढो पेश पिया कयूं इलेक्शन खां अॻु में उहे मसइला उते ई रहिजी पिया वञनि। वधीक नौजवान इतिहाद जेको अॻुवान हो उन जूं इहे बि तव्हां उहे बि ॻाल्हियूं ॿुधियूं त उन्हनि जो इहो चवणो हो त जेके कब्रिस्तान आहे उन ते बि कब्ज़े करण जी कोशिशि कई पई वञे ऐं जेके असां केतिरा दफ़ा ई लाड़काने जी ज़िले इंतिज़ामिया खे लिखत में दरख़्वास्तूं ॾिनियूं आहिनि त हिन जे चौधारी जेकी भित आहे उहा कढाए ॾिनी वञे, पर उहो उन ते बि हिन वक़्त ताईं को बि अमल न थी सघियो आहे। ऐं अवां लाड़काणो शहरी इतिहाद जो जेको अॻुवान हो उन जूं बि ॻाल्हियूं ॿुधियूं त उनजो इहो चवणो त जेको ॿीड़ो चांडियो आहे उहो लाड़काणे खां 6 खां 8 किलोमीटरनि जे मुफ़ासिले ते आहे, पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे त चूंडियल नुमाइंदनि पंहिंजा हिकु त वाइदा पूरा न कया आहिनि ऐं ॿियो तव्हांजा जेके माण्हू आहिनि उहे केतिरनि ई सालनि खां जेकी बिजली आहे उन खां बि महरूम आहिनि, बिजलीअ जी का बि सहूलियत न आहे। ऐं सिंध हुकूमत खे घुरिजे त अहिड़े साइंसी ऐं जदीद दौर में जेके ॿीड़े चांडे जेके रहवासी आहिनि उन्हनि खे जेकी बिजली न आहे उहा बिजली ॾिनी वञे ऐं जेके समूरियूं जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि, रोड रस्ता आहिनि, उहे रोड रस्ता ठाराए ॾिना वञनि। इस्पतालूं त आहिनि पर इस्पतालुनि में का बि सहूलियत न आहे। उते उन्हनि खे उतां जे जेके ॿीड़ो चांडे जा जेके रहवासी आहिनि उन्हनि खे एम्बुलेंस ॾिनियूं वञनि, जीअं लाड़काणे शहर में एम्बुलेंस ॾिनी वई आहे ईअं ई लाड़काणे जे जेको आहे भरिसां ॿीड़ो चांडियो आहे उन्हनि जे रहवासियुनि खे बि एम्बुलेंस ॾिनी वञे त जीअं उन्हनि खे बि जेको आहे तकलीफ़ जेको आहे न थी सघे ऐं पंहिंजे मरीज़
मरीज़ जेको आहे जेकॾहिं एमरजेंसी थिए थी राति जो देरि सां त उहो पंहिंजे मरीज़ खे आराम सां एम्बुलेंस ते इलाजु करण लाइ लाड़काणे इस्पताल उनखे पहुचाइनि। सिंध हुकूमत खे घुर्जे त जेके बुनियादी सहूलियतूं आहिनि उहे बीड़ो चांडे जे रहवासियुनि खे ॾिनियूं वञनि त जीअं जेके उन्हनि जे जेके मसइला आहिनि उहे हल थी सघनि। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान रशीद समो खे ऐं कैमरामैन मुबशिर खोखर खे ॾींदा इजाज़त। अल्लाह।